जी, बुकेरा शरीफ मां ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं त बुकेरा शरीफ शहर समेत भरपासे इलाक़नि में पुलिस जी सरपरस्ती में मंशियात वखरजियां विकामजण लॻी। इंतज़ामिया पारां ॻरी मंथली एवज़ अखियूं ॿूटे छॾियूं नौजवान नस्ल मोज़ी मर्ज़नि में मुब्तला थी वियो। वधीक तफ़सीलात सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूद आहे माणिक जरवार। जी माणिक जरवार तफ़सील सां आगाही ॾींदा। जी इरफान तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बुकेरा शरीफ शहर समेत भरपासे जे नंढनि वॾनि स्टापनि तोड़े ॻोठनि में मंशा जो विकिरो सरेआम जारी आहे। बुकेरा शरीफ में पुलिस ॻरी मंथली एवज़ मंशियात फ़रोशनि सां भाङे भाईवार बणियल आहे। जॾहिं त बुकेरा शरीफ शहर समेत दरिया खान मशरिक कौड़ो खान दावदाणी ढिंगाणू बोज़ार मूसा खान पिताफ़ी समेत ॿियनि ॻोठनि तोड़े इलाइक़नि में मंशियात जो विकिरो वखरजियां जारी आहे। ज़रियनि खां उहो पिणु मालूम थियो आहे त SHO बुकेरा शरीफ ऐं वॾो मुंशी बुकेरा शरीफ जे प्राइवेट माण्हू पारां हर हफ़्ते मुख़्तलिफ़ ॻोठनि मां ॻरी मंथली वसूल कनि था। जॾहिं त इंतिज़ामिया जी सरपरस्ती में विकिरो थींदड़ मंशियात ते ज़िले इंतिज़ामिया पिणु अखियूं ॿूटे छॾियूं आहिनि, जंहिं सबबि अक्सर ॻोठनि जा नौजवान कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। ॿिए पासे सुजानपुरनि पारां DIG हैदराबाद अब्दुल रज़ाक दारेजो ऐं SSP टनोलियार अबरेज़ अब्बासी खां मुतालबो कयो आहे त बुकेरा शरीफ ऐं भरपासे जे ॻोठनि तोड़े इलाइक़नि में विकिरो थींदड़ मंशियात ते कंट्रोल ते ज़ाब्तो आंदो वञे त जीअं नौजवान नस्ल हिन मूज़ी मर्ज़ मां छुटकारो हासिल करे सघनि। जी